कुरान मजीद फुरकान हमीद लारब किताब सहीफ़ इनकलाब जी मुख्तसर आये बैना पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ करो तो शल करीम रब बाजारो रब मुनाचीज़ गुनाहगार बाने के हक़ ऐं सच बयान करने की तौफ़ीक़ अता फरमाए। ये बारड़ा खामोश थी वेरो मेहरबानी थींदी। अज़ीज़ान मोहतरम अज असां तव्हां या उहे हज़रात जन प्रोग्राम सजायो आहे उन्हनि सभिनि खां वाक़िफ़ आहियूं त कहिड़ी निस्बत सां इहो प्रोग्राम सजायो वियो आहे। वो हर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मती के यह खबर है तो अज असां तव्हां जै आका नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी आमद की खुशी में गॾु थिया आहियूं। मालिक जो अगर फज़लो करम थियो तो यकीनन असां तव्हां जे लाइ इहा भी वॾी खुशनसीबी आहे जो जै अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर करे रहिया आहियूं। जै ख़ालिक हकीकी जो ज़िक्र ख़ैर कंदासीं उन ज़िक्र की बरकत से रब चाहे तो बख्शे करे जन्नत जा हक़दार ठहराए सके। इहो अहादीस मुबारक में साबित है। ये ना है तो ही दब दई छड़िया तो बाबा जो अल्लाह के हबीब जो ज़िक्र करे तो वो सीधो जन्नत भी वेंदो न न बल्कि हदीस मुबारक जो मफ़हूम है अल्लाह पंहिंजे फ़रिश्तन के मोकिले तो फ़रिश्तो तव्हां वञो तव्हां पूरी रूए ज़मीन जो जायज़ो वठी अचो किथे किथे छा छा थी रहियो आहे। फरिश्ता आईंदा आहिनि पूरी रूए ज़मीन जो जायज़ो वठण खां बाद में बारगाह खुदावंदी में अर्ज़ कंदा आहिनि मालिक असां फ़िलाणी जगह वियासीं फ़िलाणे ॻोठ वियासीं फ़िलाणी बस्ती वियासीं फ़िलाणे शहर वियासीं फ़िलाणी मस्जिद वियासीं यानी अलगज़ पूरी रूए ज़मीन जो जायज़ो वठण खां बाद में तुंहिंजा फ़िलाणा फ़िलाणा बाना युसब्बिहूनक हदीस मुबारक जा अल्फाज़ आहिनि तुंहिंजी तस्बीह बयान करे रहिया हुया। यानी सुभान अल्लाह जो सदाऊं उन्हनि जे ज़बाननि ते हुयूं वयुसब्बिहूनक वयुमज्जिदूनक ऐं तुंहिंजी बुज़ुर्गी बयान करे रहिया हुया। यानी उन्हनि जे ज़बाननि तां तस्बीह ऐं तहमीद ऐं तहलील हुयो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर यानी उहे तुंहिंजी वॾाई बयान करे रहिया हुया। वयुकब्बिरूनक ऐं तुंहिंजी तकबीर ऐं तुंहिंजी तहलील ऐं तुंहिंजी वॾाई बयान करे रहिया। अल्लाह फरमाईंदो फ़रिश्तो वाकई में मुंहिंजा फ़लाणा फ़लाणा बाना ईअं करे रहिया हुया। फ़रिश्ता अर्ज़ कंदा आहिनि हाँ मालिक महिरबान तुंहिंजा फ़िलाणा फ़िलाणा बाना वाकई में ईअं करे रहिया हुया। अल्लाह फरमाईंदो फ़रिश्तो उन्हनि सभिनि बाननि जे मथां जेके जेके मजलिस ख़ैर करे रहिया हुया उन्हनि जे मथां सभ खां पहिरें त तव्हां रहमतनि जे बादलनि सां उन महफ़िल खे ढके छॾियो ऐं पोइ तव्हां गवाह थी वञो मूं उन्हनि सभिनि खे बख़्शे करे जन्नत जो हक़दार ठाराए छॾियो। ऐं ॿी हदीस मुबारक जे अंदर ईअं भी अल्फाज अचनि था त मालिक फ़िलाणो बानो जेको हुयो उहो उते महफ़िल ॿुधण जी नियत सां कोन वियो हुयो उते महफ़िल में कंहिं माण्हू सां कमु हुयो ऐं उन जे करे उहो उते वेठो हुयो। अल्लाह फरमाईंदो आहे ला यश्का जलीसुहुम जिते महफ़िल ख़ैर थींदी आहे उन महफ़िल ख़ैर जे भरिसां या उन्हनि वटि वेहण वारो ला यश्का जलीसुहुम उते वेहण वारो कॾहिं बदबख्त थी कोन थो सघे उन खे बि बख़्शी करे जन्नत जो तो अज़ीज़ान मोहतरम अगर इहा नेमत अगर इहा खुशनसीबी मुंहिंजे ऐं तुंहिंजे मुक़द्दर में अची वञे थी त ॿियो छा खपे। जै अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़िक्र ख़ैर जे लाइ जमा थिया आहियूं उन जे ज़िक्र ख़ैर जी न उन जो ज़िक्र ख़ैर न असांजो मोहताज आहे असां न हुजूं तॾहिं बि रसूलुल्लाह जो ज़िक्र हलंदो रहंदो ऐं इंसान ज़ात जेकॾहिं रिसालत माब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर बंदि करे छॾे तॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन जानवरनि खां पंहिंजे महबूब मुरसल मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र कराईंदो। वो एक अराबी शख्स आयो बारगाह रिसालत के अंदर यार सुल्ला अगर वो तव्हां सां कलाम करे तव्हां सां ॻाल्हाए त असां कलमो भरण जे लाइ तयार आहियूं।
ये पथरियों असांजे मुठ में जेके बंद पिया आहिनि ये तव्हां सां कलाम कनि या तव्हां ॿुधायो त असांजे हथ में छा त असां कलमो भरण जे लाइ तयार आहियूं। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइण लगा ओ अराबी ओ फिलाना ई तुंहिंजे हथ जे अंदर जेका बंद शइ पई आहे मां ॿुधायां त इहा बंद हथ जे अंदर बंद शइ कहिड़ी आहे या तुंहिंजे हथ जे अंदर बंद शइ पई आहे इहा ॿुधाए त मां केरु आहियां। उहे अराबी परेशान थी वियो यार अग में जो बीठो है इन्हें के हर मानू चवे तो यो गैब जो खबरों बुधाइंदो है इन्हें जे ला तो यो आसान बंद हथ जे अंदर बंद पयल मुट्ठी में बुधाई सके तो लेकिन मुट्ठी जे अंदर जेका बंद शय पई है बेजान शय उहा केड़े तरीके से गलाइंदी या तो इन्हें का भी वधिक ताज्जुब वाली गाल है। फरमान लगा तमाम न बुधायो त मुट्ठी जे अंदर केड़ी शय इन्हें का मुश्किल या तो मुट्ठी जे अंदर बंद शय बुधाए त तवा केड़ी शय आयो। अल्लाह जा हबीब उन शख्स जे मुट्ठी जे मथा हथ रखे फरमान लगा ओ कंकरियो तवा बुधायो मां केड़ी शय आया तब कंकरियो चवण लगो अंत रसूल रब्बिल आलमीन तो त जहानन जो मोकलियल जहानन जे रब जो मोकलियल सच्चो पक्को रसूल बनजी गई आयो। अजीजान मोहतरम जंहिंजी रिसालत जी गवाही पत्थर ॾियनि जंहिंजी रिसालत जी गवाही गो ॾे कि महबूब मुरसल मीर गो जेका पंहिंजे झंग जे अंदरि हूंदी आहे उन खे पुछण लॻा या अदब मन था ॿुधो थोरो ॾुखियो सुवालु आहे गो तूं कंहिंजी इबादत कंदी आहीं। गो चवण लॻी अल्लज़ी अर्शुहु फिस समा व फिल अर्द सुल्तानुहु व फिल बहर सबीलुहु मां उन अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कंदी आहियां अल्लज़ी अर्शुहु फिस समा जंहिंजो अर्श आसमाननि जे अंदरि आहे वफिल अर्द सुल्तानुहु ज़मीन जे अंदरि जंहिं रब जी बादशाही आहे मां गो उन जी इबादत कंदी आहियां वफिल बहर सबीलुहु मां गो उन अल्लाह जी इबादत कंदी आहियां जंहिं रब समुंदरनि जे अंदरि रस्ता ठाही छॾिया ऐं पोइ पुछण लॻा या दबो मन न गो रब जी इबादत करे जेका जानवर है इन शइ जो इकरार भी करे हाँ मां उन अल्लाह जी इबादत कंदी आहियां लेकिन मुसलमान तुझे मथा उन नबी मुकर्रम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा केतरा एहसानात उन अल्लाह जा तुझे मुझे मथा केतरा एहसानात आहिनि जंहिं एहसाननि जे बदले में असां ऐं तव्हां पंहिंजो सरब सुजूद कयो आहे उन महबूब मुरसल मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे बदले में या उन जे नेमतन जे बदले में अजीज़ान मोहतरम सिर्फ रबीउल अव्वल जे अंदर महफिल सजाणी न बल्कि असांजी ज़िंदगी जो हर लम्हो ज़िक्र खैर जे अंदर गुज़रे तॾहिं बि घटि ज़िक्र खैर त परे जी ॻाल्हि आहे असांजी जाननि जो असांजे जिस्मनि जो टुकड़ो टुकड़ो रसूलुल्लाह जी नामूस जे मथां थी पवे तॾहिं बि उन रिसालत इमाम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा जेके एहसानात आहिनि उन्हनि सभिनि खां ऐं गो खे रसूलुल्लाह फरमाइण लॻा या दबो मन ना गो हाणे तूं ॿुधा मां केरु आहियां गो चवण लॻी अंत रसूल रब्बिल आलमीन व खातमिन नबीयीन कुर्बान वञा गो जे मथां जेका गो इन शइ जी फतवा ॾेई वई इन शइ जो इकरार करे वई इन शइ जो ऐलान करे वई अंत रसूल रब्बिल आलमीन तो ॿिन्ही जहाननि जे पालनहार जो मोकिलियल रसूल आहे पर अहिड़ो रसूल आहे खातमिन नबीयीन तूं त आख़िरी नबी आहे तोखां बाद में कंहिं नबी खे बि कोन अचे गो इकरार करी वञे तूं आख़िरी नबी आहे मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी बदतरीन केरु हूंदो आहे जेको चवंदो आहे त रसूल खां बाद ॿियो नबी अची सघे। अजीज़ान मोहतरम ख़त्म नबूवत हिन उम्मत जो हसास तरीन मसलो है लेकिन यानी नबी मुरसल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का बाद में कंहिं बि नबी के कोन अचे। मुसैलमा कज़्ज़ाब हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर जे अंदरि इहो ऐलान कयो त मां नबी आहियां यानी मुसैलमा कज़्ज़ाब ॿिनि मर्दनि ऐं हिकु औरतनि इहो ऐलान कयो त माअज़ल्लाह असां रसूल आहियूं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दौर खिलाफत जे अंदरि इहो कानून ठाहियो हुयो त हाणे जंग के बदर जे अंदरि जेके सहाबा विया हुया उहे हाणे कंहिं बि जंग जे अंदरि कोन वेंदा छो जो उहे असांजे लाइ हाणे नायाब शख़्सियतूं आहिनि उहे रसूलुल्लाह सां गॾु हुया हाणे ॿिए कंहिं जंग जे अंदरि असां उन्हनि खे नथा मोकिले सघूं ऐं उहे असांजे लाइ मुअज़्ज़ज़ ऐं मोहतरम आहिनि उहे हिते ई वेंदा लेकिन मुसैलमा कज़्ज़ाब जॾहिं नबूवत जो ऐलान कयो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो ठाहियल कानून तोड़े फरमाइण लॻा हाणे बदरी हुजे या ग़ैर बदरी हुजे यानी बदर में वियो हुजे या खणी न वियो हुजे यानी बदरी सहाबी हुजे या ग़ैर बदरी हुजे
यमामा पहुंची वने ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जे मथा हमलो थियो आहे। उते जेकॾहिं सभु सहाबा बदरी हुजे तोड़े ग़ैर बदरी हुजे, अबू बकर सिद्दीक़ खां वठी करे वाशी बिन हरम आख़िरी सहाबी ताईं सभु सहाबा पंहिंजो जानियूं कुर्बान करे छॾनि, तॾहिं बि इहा घटि आहे। रिसालत माब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी नामूस जो मसलो इन खां बि अज़ीज़ान मोहतरम उन्हें महबूब मुरसल मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी आमद जी खुशी में या विलादत जी खुशी में असां ऐं तव्हां जेकॾहिं इहो हिकिड़ो नंढड़ो प्रोग्राम सजायो आहे त इहो को वॾी ॻाल्हि कोन्हे। उहो महबूब मुरसल मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहे जंहिंजे मुतालिक़ ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि ईअं फरमाई वियो आहे, शुक्र कर तो मैसर शफ़ादार मिलियो, पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो। ख़बर आहे कीअं पको साथ ॾींदड़? वो नबी वफ़ादार आहे जॾहिं विलादत थी आहे तॾहिं बि इहा ई दुआ हुई, मालिक मुंहिंजी उम्मत जो छा हाल थींदो। जॾहिं अर्श अज़ीम ते वियो आहे तॾहिं बि इहा ई दुआ हुई त मालिक मुंहिंजी उम्मत जो छा हाल थींदो। ऐं जॾहिं जहान खां पर्दो फरमाइनि पिया त उन टाइम मौला अली सैयदना अली उल मुर्तदा फरमाइनि था त बज़ाहिर ही जान छॾे चुका आहिनि। उन टाइम बि मूं पंहिंजा कन लबे मुबारक ते रखिया त लबनि मुबारकनि खां इहे अल्फाज़ हुया त रब हबली उम्मती, रब हबली उम्मती, मौला मुंहिंजी उम्मत जो छा हाल थींदो। तो उन्हें नबी जा एतरा एहसान जन एहसानन जे बदले में असां हर घड़ी हर लम्हो जेकॾहिं महफ़िल सजाए वेही रहूं तॾहिं बि अज़ीज़ान मोहतरम इहो घटि आहे। रसूलुल्लाह जो असांजे मथां हक़ आहे। जहिड़ी रीत जंहिं घड़ी उथंदे विहंदे असां ज़िक्र ख़ैर ऐं दुरूद पाक जी महफ़िल जेकॾहिं सजाए वयूं तॾहिं बि अज़ीज़ान मोहतरम उहो नबी इन शान खां बि वॾो मथे। हिकिड़ी अंसारी औरत रिसालत माब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थी ऐं अर्ज़ करण लगी, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुंहिंजो पुटु सकरात